लीडर टीवी के प्रोग्राम इंटरव्यू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूसा गड है जनाब तारिक अजीज़ कोलाची साहब। तारिक अजीज़ कोलाची साहब सखर रीजन में या लाड़कानी रीजन में जेके भी माण्हू सिंध रेवेन्यू बोर्ड सां लाॻापियल आहिनि उहे उन्हनि खे चङे नमूने सुञाणींदा हूंदा। असां इनखे चङे नमूने सुञाणण जी कोशिशि करण लाइ हीअ इंटरव्यू था वठूं। जनाब कोलाची साहब जेको आहे उहो अॼुकल्ह सखर ऐं लाड़कानी ॿिन्ही रीजन जो कमिश्नर आहे। हुनजी रेगुलर पोस्टिंग सखर में ऐं इज़ाफ़ी जेका चार्ज आहे उहा लाड़कानी में आहे। घोटकी सां हुननि जो तालुक़ु आहे। कोलाची उहो त असां जॾहिं कंबर खां वेंदासीं कराची त रस्ते ते कोलाची जो हिकिड़ो ॻोठु आहे मूं सम्झो मता उतो जो हुजे पर हीअ कोलाची वरी जॾहिं असां सिंध खां पंजाब था वञूं त घोटकी में कोलाची असांखे मिलनि था। ऐं जनाब तारिक अजीज़ कोलाची साहब महिरबानी करे लीडर टीवी खे टाइम ॾिनो आहे। अचो त हुन खां हाल वाल वठूं त साईं जन केरु किथां कीअं ऐं अॼुकल्ह छा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी। तारिक साहब मां सम्झां थो त तव्हां CSS त कई ऐं होशियार बि हूंदव ज़ाहिर आहे। मां होशियार हुजां त मां बि कयां। सो CSS तव्हां कई पर CSS खां अवल माण्हू मैट्रिक बि ॾींदो, माण्हू BA बि ॾींदो ऐं उन खां अवल माण्हू प्राइमरी बि पढ़ंदो। प्राइमरी खां अवल पंहिंजे अम्मा जे गोद में बि हूंदो, उन खां अवल तंजड़ियुनि में हूंदो, उन खां अवल उनजे पेट में हूंदो ऐं हिकिड़ो जान पर उन नए जान में दाख़िल थियण खां अवल अव्हां जा वालिदेन, अव्हां जा अबा दादा ऐं अव्हां जो शहर ॻोठ ॾिसंदड़नि खे जो उनजे बारे में का वाक़िफ़ियत मिली वञे। सभ खां पहिरियों त डॉक्टर अयूब शेख साहब तव्हांजी वॾी महिरबानी लख लाइक़ जो तव्हां मूंखे पंहिंजे लीडर टीवी जे प्रोग्राम में इनवाइट कयो ऐं मूंखे मौक़ो फ़राहम कयो त मां पंहिंजे बारे में पंहिंजे कम जे बारे में थोरो तव्हां सां अहवाल करे सघां। मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां जेसिताईं तालुक़ु आहे त मुंहिंजे वालिद साहब जो नालो ठेठ सिंधी नालो केहर ख़ान कोलाची बाबा साईं जो नालो आहे। उहे ट्रिपल के जी पर माना इन पासे त तो बि न सोचो बिल्कुलु ट्रिपल के जी बिल्कुलु। त असांजी अम्मा साइण ऐं बाबा माना कज़न हुया। मुंहिंजी 8 साल उमिरि हुई जॾहिं अम्मा फ़ौत थी वई। कराची में उन्हनि जो हार्ट जो जेको आहे सो उहो इशू हुयो, उनखे कार्डियक पेशेंट हुया। मूंखे थोरियूं घणियूं यादूं आहिनि पर एतिरो इन डिटेल में एतिरो यादूं मूंखे न मिली सघियूं आहिनि छो त अक्सर उन्हनि जो वक़्तु जेको आहे अस्पताल में गुज़रंदो हो, शिफ़ा हॉस्पिटल में या NICVD में। सो ख़्वाब वांगुरु कुझु यादूं आहिनि। मुंहिंजा वालिद साहब जेको आहे उहो उनजी तालीम छा आहे? जी वालिद साहब जी तालीम ज़ाहिरी न हुई ऐं बाबा पंहिंजे वालिद जो जेको आहे वॾो पुटु हुजण जे करे बाबा जो वालिद पंहिंजी जवानी में जवानी में फ़ौत थी वियो त इन करे उहो तालीम खे जारी न रखी सघिया पर पंहिंजे भाइरनि खे वसाए तालीम ॾियारियूं ऐं उन्हनि खे नौकरियूं वग़ैरह करण में काफ़ी मदद कयूं। ऐं बाबा ज़मीनदारी बि कंदा हुया ऐं उन सां गॾु पाण बि रेलवे डिपार्टमेंट में मुलाज़िम हुया। ऐं मुंहिंजो पंहिंजो जेको पेरेंट डिपार्टमेंट आहे उहो रेलवे कमर्शियल एंड ट्रांसपोर्टेशन ग्रुप आहे। CSS जा जेके ग्रुप्स हूंदा आहिनि 10-12 उन्हनि में हिकिड़ो रेलवे कमर्शियल एंड ट्रांसपोर्टेशन ग्रुप आहे। 2003 में मूं CSS कई त बाबा जन जी ज़ाहिरी तालीम न हुई पर बाबा जन जा जेकी बि दोस्त अहबाब उहे बि चङी तरह वाक़िफ़ आहिनि। असां शाह लतीफ़ जो रिसालो बाबा जे जीअं चवंदा आहिनि न त सोबत में बाबा हाफ़िज़ हुया, ईअं सम्झो शाह लतीफ़ जा शाइर हुया। ऐं जॾहिं मां नंढो हूंदो हुउसि मूंखे यादि आहे त बाबा शाह जा शेर मूंखे ॿुधाईंदा त मां नंढो हुयुसि। मूं चयो त असांखे तव्हां इहे यादि करायो था, सम्झायो था, इन जो कहिड़ो फ़ाइदो थींदो? बाबा चयो हिकु ॾींहुं ईंदो तव्हांखे इहे कचहरियूं इहे शाह जा शेर उन्हनि जी जेका तशरीह था कयूं जेको सिखूं था हिक ॿिए खां, बाबा चवंदो त मां बि तव्हां खां सिखांदो, हीउ तव्हांखे कमु ईंदो। पोइ ईअं ई थियो त CSS जे सिंधी जे पेपर में शाह लतीफ़ जी शाइरी जा मुख़्तलिफ़ पहलू जे नाले सां सुवालु आयो जेको मूंखे यादि आहे त मूं 7 सफ़नि ते उनजो जवाबु लिखियो ऐं CSS जे सिंधी जे पेपर में 76 मार्कूं मुंहिंजूं आयूं उन वक़्तु। सो मूं बाबा खे चयो त हीअ मूंखे मार्कूं न मिलियूं आहिनि, क्रेडिट तव्हांखे। बिल्कुलु बिल्कुलु।
सो उन खां पोइ जेको आहे सो मुंहिंजी जेका तरबियत में मुंहिंजे वॾे ब्रादर अदा ताज मोहम्मद कोलाची जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे। अदा पाकिस्तान नेवी मां रिटायर्ड आहिनि ऐं काफ़ी मुल्क कोई 40 जे क़रीब अदा मुल्क घुमिया आहिनि, मुख़्तलिफ़ विज़िट्स वग़ैरह कंदा, त उन्हनि जो शहूर जो लेवल जेको आहे उहो ऐं बाबा जी हिकिड़ी हिमत अफ़ज़ाई, पोइ उन्हनि चयो त बाबा चवंदो त तव्हां जंहिं हालात में पैदा थिया आहियो ज़रूरी न आहे तव्हां उन हालात में ई तव्हां ज़िंदगी गुज़ारे वञो, तव्हां एतिरो कुझु कयो जो न सिर्फ़ु तव्हांजी ज़िंदगी बहितर थिए पर तव्हांजे जेके आस पास तव्हां सां लाॻापियल माण्हू आहिनि उनजी ज़िंदगी ते बि कुझु उन जा सुठा असरात पवणु घुरिजनि ऐं ख़बर पवे त को जवान हिन दुनिया में आयो, माना कंट्रीब्यूटर बि थियो ऐं डिस्ट्रीब्यूटर बि। बिल्कुलु। ऐं बाबा जन एतिरा हसास हुया यानी माण्हुनि जे हक़ूक़ जे बारे में। मूंखे यादि आहे त जॾहिं मुंहिंजो 7 खां 8 ग्रेड में प्रमोशन थियो, सखर में मुंहिंजी पोस्टिंग हुई, त मुंहिंजे घर जे मुलाज़िमनि खां लिकी करे पुछंदा हुया, जेका ॻाल्हि मूंखे बाबा जे फ़ौत थियण खां पोइ ख़बर पई, त चयूं त जेको आहे हीउ मुंहिंजो पुटु जेको आहे माण्हुनि खे परेशान त न कंदो आहे या हुननि सां का सख़्ती सां त पेश न ईंदो आहे। पोइ चयूं त जेको आहे सॉरी थोरो जेको आहे सो माण्हू जज़्बाती थी थो वञे। हा, त बाबा जन चवंदा हुया त कंहिंजी बि रोज़ी सां न खेॾिजो, यानी पंहिंजी अना परस्तीअ में, पंहिंजी ऑफिसरी जे हिकिड़े तव्हां जेको आहे सो जोश में, तव्हां घुमंड में कंहिंजी रोज़ी सां न खेॾो, छो त हू हिकु फ़र्दु न आहिनि, हुन जे पुठियां हले केतिरा माण्हू आहिनि जेके जिन जो जेको आहे सो चुल्हो ॿरे थो, जेके ॿार पढ़ंदा हूंदा, को घर में बीमार हूंदो, माना तरबियत जो ही जेको आहे न स्केल हुयो। सो मां सम्झां थो त मुंहिंजी जेकी बि कामयाबी आहे उहा मुंहिंजे बाबा केहर ख़ान कोलाची ऐं वॾे ब्रदर अदा ताज मोहम्मद कोलाची खे वञे थी, छाकाणि त हुननि हिकु उस्ताद वांगुरु, हिकु रहनुमा वांगुरु ऐं हिकु जेको आहे ट्रेनर वांगुरु जेको आहे तरबियत ॾिनी। ऐं वालिद साहब तव्हां ॿुधायो फ़ौत थी विया, ताज मोहम्मद साहब किथे अॼुकल्ह? अदा रिटायर्ड लाइफ गुज़ारनि था ॻोठ में, पंहिंजो उन्हनि जो ट्रांसपोर्ट सां रिलेटेड बिज़नेस बि आहे ऐं माशाल्लाह उन पंहिंजे ॿारनि खे बि तालीम सुठी ॾियारी आहे। अदा जो हिकु फर्ज़ंद मीर मोहम्मद कोलाची एग्रीकल्चर डिपार्टमेंट में 17 ग्रेड में ऑफिसर आहे, कमीशन ॾेई करे आयो ऐं तमामु जल्द उनजो अर्निंग ग्रेड में प्रमोशन थी वेंदो, इलाही इंतिहाई लाइक़ु आहे। बाक़ी ॿियो अदा जो पुटु आहे उहो बि सरकारी मुलाज़मत में आहे ऐं टियों उनजो नंढो पुटु जेको आहे सो उहो अञा मेडिकल जी तयारी थो करे, होपफुली जेको आहे उहो मेडिकल में सिलेक्ट थी वेंदो, तमामु ज़हीन ॿार आहे। त अदा ॻोठ हूंदा आहिनि, घुटकी में हूंदा आहिनि। ज़ाती तौर तव्हांजी शादी वग़ैरह? जी, मुंहिंजो जेको आहे सो मां पंहिंजी फैमिली समेत 2006 खां वठी जेको आहे सो हिते रहां थो पियो। मां पंहिंजे ॿारनि जी तालीम ऐं तरबियत जे सिलसिले में वॾनि शहरनि में मूं पोस्टिंग्स मुंहिंजूं रहियूं, जंहिंमें तव्हांखे ॿुधाईंदो वञा त कोयटा में मुंहिंजूं 3 पोस्टिंग्स रहियूं आहिनि, 2008 में, 2014-15 में ऐं 2017 खां 20 ताईं। ऐं उन खां पोइ मुंहिंजो लाहौर में 3 पोस्टिंग्स रहियूं आहिनि, इस्लामाबाद में 2 पोस्टिंग्स रहियूं आहिनि, हिकु पोस्टिंग मुंहिंजी रावलपिंडी में रही आहे, 2 पोस्टिंग्स कराची में रहियूं आहिनि, मुंहिंजी मुल्तान में पोस्टिंग रही आहे ऐं सखर में त काफ़ी मुंहिंजूं पोस्टिंग्स रहियूं आहिनि। उन सां गॾोगॾु हेल्थ जो प्रोजेक्ट आहे, तव्हां डॉक्टर आहियो, तव्हांखे बहितर उनजी ॼाण हूंदी, PPH आई 2009-10 में जेको आहे सो मूं उन में बि 2 साल कमु कयो आहे एज़ डिस्ट्रिक्ट सपोर्ट मैनेजर, जंहिंखे अॼुकल्ह डिस्ट्रिक्ट मैनेजर था चवनि। साल जे क़रीब नौशरो फिरोज़ ज़िले में ऐं शिकारपुर ज़िले में उन वक़्तु ताईं 2010 में प्रोजेक्ट स्टार्ट न पियो थी सघियो, त पोइ डॉक्टर रियाज़ मेमण साहब असांजा PD हुया, उन्हनि मूंखे चयो त तव्हांखे हिकिड़े मुश्किल हालात में असां विझण था वञूं। मूं चयो बिल्कुलु सही, मां सिंध जी ख़िदमत जे लाइ वचन करे आयो आहियां। मां पंहिंजे वालिद साहब सां बि कॉल थियल आहे, तव्हां असांजा न सिर्फ़ु बॉस आहियो पर डॉक्टर रियाज़ मेमण इंतिहाई महिनती, लाइक़ु, ईमानदार ऐं जेतिरी उन तारीफ़ कजे मां सम्झंदो घटि आहे। मुंहिंजे तव्हांजे चयल लफ़्ज़ आहिनि त असां शिकारपुर वेंदासीं। ऐं मूंखे यादि आहे सिर्फ़ु हिकिड़ो बजट जो पनो मूं वटि हुयो ऐं हिकिड़ी धिके स्टार्ट कहिड़ी दॿो हुयो जंहिंमें का AC वग़ैरह न हुई, को ड्राइवर बि कोन हुयो। मूंसां हिकु छोकिरो फाइनेंस जो हुयो, एडमिन जो, ऐं हिकु मां हुउसि। सो DC ऑफिस शिकारपुर में असांखे डॉक्टर सईद मंगणे जो साहब सिर्फ़ु हिकिड़ो कमिरो ॾिनो ऐं उहा साईं जन जी महिरबानी। पोइ हिकिड़े कमिरे खां असां स्टार्ट कयो, पोइ मूं जॾहिं छॾियो 7-8 महीननि खां पोइ, या साल जे क़रीब हुयो तक़रीबन टाइम, त 14 अस्पतालूं जेको आहे मां पंहिंजे माना सक्सेसर खे ॾेई आयोसि।
एक्टिव, जंहिंमें 7 जी मेंटेनेंस ऐं रिपेयर कराई, जेके बिल्कुलु हिकिड़े बहितरीनु प्राइवेट हॉस्पिटल जेतिरो माना ॾेख ॾियनि पिया, जंहिंमें लेडी डॉक्टर्स, एक्सरे जूं मशीनूं, जंहिंमें जेको आहे नांग जे चक जी वैक्सीन, कुते जे चक जी वैक्सीन, EPI जो पूरो प्रोग्राम, न्यूट्रिशन जो प्रोग्राम ऐं लेडी डॉक्टर जी फैसिलिटी, लेबर रूम, उते डिलीवरीज़ थींदियूं हुयूं, अल्ट्रासाउंड थींदा हुया। त मां सम्झां थो त मुंहिंजे करियर में जेके सभ खां सुठो हिकिड़ो माना परफॉर्मेंस जे लिहाज़ सां जेकॾहिं रेलवे खां ॿाहिरि जी ॻाल्हि कजे त उहो PPH शिकारपुर जो हिकिड़ो साल मुंहिंजो चैलेंजिंग बि हो ऐं रिवार्डिंग बि हो। जी बिल्कुलु बिल्कुलु चैलेंजिंग, इलाही चैलेंजिंग हुयो ऐं अमुन अमान जा मसइला हुया। काफ़ी शयूं जेको आहे ख़बर हूंदी हुई त हिते वञूं था, हिन इलाइक़े में ख़तरो आहे, पर अल्लाह जी तवक्कल ते, वॾड़नि जे दुआउनि ते ऐं डॉक्टर रियाज़ मेमण साहिब जे भरोसे खे पूरो करण जे लाइ पोइ निकिरी वेंदा हुआसीं। ऐं पोइ बाद में काफ़ी सपोर्ट मिली। जेके वॾेरा हिते हिकिड़ी मां ॻाल्हि चवंदुसि त वॾेरनि लाइ रुॻो नेगेटिव ॻाल्हियूं चयूं थी वञनि, पर मां नालो कंहिं बि वॾेरे जो कोन खणंदुसि या कंहिं सियासी माण्हू जो, पर मुंहिंजे उते जेको साल जो पीरियड रहियो, तक़रीबन हर वॾेरे ॾे जॾहिं मां लड़ी वियुसि त साईं मूंखे तव्हांजी रहनुमाई खपे ऐं तव्हांजी मदद खपे। त हू सम्झंदा शायदि कोई जहिड़े जटे में मदद खपे, पोइ उनखे चवंदासीं असांखे अस्पतालुनि ते कब्ज़ो आहे, नंढियूं नंढियूं गवर्नमेंट डिस्पेंसरीज़ ऐं BH हूंदा, पोइ हू छॾाए ॾींदा कब्ज़ा, ऐं पोइ वरी हुननि खां ई इफ़्तिताह कराईंदा हुआसीं। माण्हुनि जी ओनरशिप थी वई, स्टेक्स इन्वॉल्व थी विया, ऐं पोइ माशाल्लाह अन्ना जी तस्कीन बि थी कंहिं हद ताईं। बहरहाल छो त हुनजी अन्ना खे तव्हां तस्कीन ॾिनी न त हुनखे इज़त ॾेई कुझु सम्झुव, वरी तव्हां उहो ठाहियो त पोइ वरी हुनखे इन्वॉल्व कयो एज़ स्टेक होल्डर। जी बिल्कुलु, असल में इन्वॉल्वमेंट इनखे चइजे, अञा जी तस्कीन थी सघे थो उन्हनि महसूसु कई हुजे, पर मां पॉज़िटिवली सोचींदुसि ऐं ॻाल्हाईंदुसि त मूंखे उन्हनि जे तरफ़ां ताउन तमामु सुठो मिलियो। ऐं को बि हिकिड़ो बि माना वॾेरो या पॉलिटिकल माण्हू अहिड़ो न हुयो जंहिं मदद न कई हुजे। इहा ॻाल्हि मां इलाही कयां थो त जेकॾहिं तव्हां कमु करणु चाहियो था त पोइ तव्हां वटि एक्सक्यूज़िस न हूंदा आहिनि। जे तव्हां एक्सक्यूज़िस ॾेखारींदो पोइ तव्हां कमु न करे सघंदो। हाणे इहा चॉइस हूंदी आहे कमु करण वारे। जी उन खां पोइ 2010 खां पोइ जेको आहे 2010 में बल्कि हिकिड़ो नंढो वाक़ियो IBA सां रिलेटेड बि आहे त डॉक्टर साईं निसार सिद्दीकी साहिबु जेको आहे उन वक़्तु जेके बि CSS ऑफिसर सखर ज़िले में कमु कयूं पिए या रहिया पिए, उन्हनि खे मैसेज करायो त असां CSS जी प्रिपरेशन जे हवाले सां क्लासिस हलायूं पिया, जंहिंमें शर्जील खरल साहिब बि, सुमेर सैयद, हमज़ा शफ़क़ात ऐं आउं हुयुसि ऐं काफ़ी ॿिया ऑफिसर्स हुया। त साईं जे सर ते लबैक कईसीं ऐं असां जेको आहे बग़ैर यानी कि मुआवज़े जे सभई ऑफिसर्स असां साईं जन वटि हाज़िर थियासीं ऐं माना जेका ज़िम्मेदारी रखी वई जंहिं जंहिं सब्जेक्ट जी, त पोइ असां कुझु ॾींहं मूं माना हालांकि मूं तमामु थोरो उते पढ़ाए सघियुसि, जंहिंजो मूंखे अफ़सोस आहे, छो त मुंहिंजी रेलवे में वापसी थी वई त थोरो पोस्टिंग अहिड़ी जंहिंमें जेको आहे टाइम न पिया कढी सघूं। पर उते ई रहंदे उन हफ़्ते खनि जे अंदरि ई कम्यूनिटी कॉलेजिस जो हिकिड़ो सिलसिलो शुरू पिया थियो। त फस्ट एवर कम्यूनिटी कॉलेज IBA जो जेको खैरपुर पब्लिक स्कूल वारी बिल्डिंग में थियो, मूंखे चङी तरह यादि आहे त अब्बास बलोच साहिबु हुन वक़्तु DCO हुया खैरपुर जा, जेको सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ आहे। जी हींअर जेके सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ आहिनि। त निसार सिद्दीकी साहिबु चयो त तारिक खे मुंहिंजे लाइ चयो त तारिक खे एक्सपीरियंस आहे PPHI जो, ऐं हू जीअं अस्पतालुनि जा एग्रीमेंट कंदा आहिनि इन ई बेसिस ते असां तारिक सां डिस्कशन्स कयूं आहिनि। तारिक असांखे IBA खे रिप्रेज़ेंट कंदो। पोइ साईं जन मूंखे चयो त तव्हां जेको आहे मॉडलिटीज़ तय कयो। पोइ असां अब्बास बलोच साहिब ऐं उनजी टीम सां मॉडलिटीज़ तय करे पहिरियों एग्रीमेंट जेको थियो उहो थियो खैरपुर जी जेको आहे IBA जी कम्यूनिटी कॉलेज जो MOU थियो। उन खां पोइ बाद में हैंडओवर थियूं ऐं शयूं थियूं। त मूंखे इन ॻाल्हि ते माना थोरो ख़ुशी थींदी आहे त तव्हांजो जेको सुवालु हुयो त उन खां पोइ SRB में कीअं आहियो। त ख़ैर 2010 खां पोइ जेको जी शिकारपुर ॾुखियो या कोईटा? मज़े जी ॻाल्हि आहे, ॾाढो तव्हां ज़बरदस्त सुवालु पुछियो आहे, पर शायदि मुंहिंजे जवाब मां तव्हां या ॾिसंदड़ इन में मतिलबु शायदि उन्हनि जो पंहिंजो ओपिनियन हुजे ऐं हूंदो आहे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मुंहिंजी 2008 में पहिरीं पोस्टिंग कोयटा में थी पए, शिकारपुर खां पहिरीं जी ॻाल्हि त तव्हां त मूंखे इलाही डाउट्स हुया ऐं थोरो
सिक्योरिटी जा कंसर्न्स बि हुया। त हीउ उहो दौरु हुयो जॾहिं नवाब अकबर बुगटी साहिब खां पोइ सियासी तौर ते हालतूं ॾाढियूं ख़राबु हुयूं ऐं कोयटा शहर अमन अमान जे हिसाब सां तमामु वॉलेटाइल हुयो। पर डॉक्टर साहिबु तव्हां यकीन कजो, जॾहिं मुंहिंजी उते पोस्टिंग थी ऐं पहिरें ॾींहुं मां सिबी स्टेशन ते पहुतुसि त मूंखे उतां जे जेके अमलदार हुया रेलवे जा, उन्हनि चयो साईं तव्हां 2 मिंट ॿाहिरि अचिजो। त मूं चयो ठीकु आहे। त ॿाहिरि वियुसि त पोइ घटि में घटि 400 माण्हू हुया ऐं काफ़ी माण्हुनि जे हथनि में गुलनि जा हार हुया ऐं माना इस्तक़बाल जे हिसाब सां रेलवे जा असांजा तमामु फर्मा बरदार, ताबेदार, मेहनती ऐं वीचारा इंतिहाई इज़त कंदड़ मुलाज़िम हूंदा आहिनि। मां दिलि सां चवंदा त रेल जी पटड़ियूं हेठि आहिनि न, इन करे उन्हनि जूं अखियूं हेठि हूंदियूं आहिनि। ईअं ई आहे, यानी उहो पॉज़िटिव तरीक़े सां अगरि ॾिसिजे त हुननि में जेका हम्बलनेस आहे, जेका उन्हनि में निवड़त आहे, जो सहूलियतूं कॾहिं हूंदियूं आहिनि कॾहिं न हूंदियूं आहिनि, पर वीचारा शिकवा शिकायत न कंदा आहिनि। मां पाण हिकु रेलवे मुलाज़िम जो पुटु आहियां, इन जे करे मूंखे अहसासु आहे, पर सॼी सर्विस में मूं ॾिठो आहे। ख़ैर सिबी में मूं ॿाहिरि निकितो जॾहिं स्टेशन ते प्लेटफॉर्म ते, त सभई माण्हू हुया, उन्हनि जे हथनि में गुलनि जा हार हुया ऐं वीचारा ख़ुशी मां, जज़्बात मां नाराज़गी रहिया हुया त जेको आहे सो असांजो ऑफिसर आयो आहे। वरी जॾहिं कोयटा स्टेशन ते पहुतासीं ऐं सॉरी मच्छ ते पहिरियों मच्छ स्टेशन आहे, विच में ईंदो आहे वॾो स्टेशन आहे, उते उन्हनि पंहिंजो वसायल इस्तक़बाल कयो ऐं कोयटा। त यकीन कयो डॉक्टर साहिबु, मूंखे फ़ख़्रु त छा महसूसु थियणो, मूंखे ज़िमेदारी वधी वई। मूं चयो त हीअ त वॾी अख़लाक़ी ज़िमेदारी मुंहिंजे मथां अची वई। अॻु में हिननि त पंहिंजो ओपिनियन ॾेई छॾियो त हिननि एॾी इज़त ॾिनी आहे मूंखे, हाणे मुंहिंजे मथां त मां हिननि खे जेको आहे उहो प्यारु, उहा मोहबत कीअं थो मोटायां। ऐं यकीन कयो उन भेरे मूंखे थोरी ॾींहंनि में वरी ट्रांसफर वापसि अखर थियणो पियो, 40-42 ॾींहंनि में। वरी ॿीहर मुंहिंजी 2014-15 में 40-42 पोस्टिंग रही। लेकिन टी पोस्टिंग जेका मुंहिंजी कोयटा में रही 2017 जे एंड खां 20 ताईं, डॉक्टर साहिबु मुंहिंजी ज़िंदगी जो सभ खां सुनहरो दौरु जेको आहे न, मूं तव्हांखे PHI जी ॻाल्हि कई ऐं कोयटा जी पोस्टिंग। यकीन ॼाणियो जेतिरा हुतां जा माण्हू मोहबती आहिनि, जेतिरा महिमान नवाज़ आहिनि, चाहे हुतां जा सिंधी हुजनि, चाहे हुतां जा पठान हुजनि, हुतां जा बलोच हुजनि, हुतां जा हज़ारा हुजनि, या पंजाबी उते स्पीकिंग या सेटलर या जेकी बि चौकड़ी। कोयटा कराची वांगुरु मल्टाई एथनिक शहर आहे, त उन में ईअं सम्झो त हर गुल मां ॼण पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे ऐं उतां जी हवा में हिकु अहिड़ी सरमस्ती आहे जो हर माण्हू ॿिए खां मतिलबु छा चइजे, ॿिए जे बारे में न सोचींदो त हू छा थो करे। अंदर जा मवाली चवंदा बिना पीते जा नशा अथसि। हा, चई सघिजे था। सो उन्हनि जी हिकिड़ो मोहबत जो खुमार हूंदो, महिमान नवाज़ हूंदा। ऐं पोइ डॉक्टर साहिबु उहो जेको 2008 वारो इस्तक़बाल हुननि जो कोयटा वारो हो, उहो मूं हुननि खे मोटाए ॾिनो। तक़रीबन 500 जे क़रीब माण्हुनि जा प्रमोशन थिया। वाह वाह वाह। ऐं कुझु माण्हुनि जा सर्विस सां रिलेटेड इशूज़ हुया जेके साल सिकिया हूंदा। ईअं ई हो। हालांकि उते माना ॾाढा लाइक़ु ऐं मूंखां वधीक सुठा ऑफिसर रहिया, पर कॾहिं कॾहिं नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे। को कमु तव्हांजे हथां थियणो हूंदो आहे, अलाह जे तरफ़ां तव्हांजे हथनि सां उहो कमु थियणो हूंदो आहे, त पोइ तव्हांखे उहो एज़ाज़ु मिली वेंदो आहे। हालांकि मूंखां वधीक पढ़िया लिखिया, वधीक लाइक़ु ऑफिसर हुते रहिया, मूंखां पहिरियां बि बाद में बि। बहरहाल त वरी अचूं था शिकारपुर ते। अच्छा, कोयटा में इन दौरान इलाही दहशतगर्दी जा वाक़िया थिया। हिकिड़ो चर्च ते हमिलो थियो, तव्हांखे यादि हूंदो, असांजे रेस्ट हाउस खां बसि कुझु 150-200 मीटर परे हो। सो उहो हिकिड़ो अजीब कैफ़ियत हुई हुन महिल। पर वरी रेलवे जे मुलाज़िमनि जी मां तारीफ़ कंदुसि त उहो वीचारा पाण खे ख़तरे में जी मूं ॾे भॼी आया त साईं तव्हां ठीकु आहे। त मां कोयटा जे हवाले सां जेकॾहिं तव्हांजो सुवालु जीअं हो, त कोयटा खे मां हिकिड़े चवंदुमि इट्स अ मैजिकल प्लेस। ॼण हिकिड़े कंहिं जेको आहे न, कंहिं जादुई दास्तान जे नाविल या किताब मां ॼण को जेको आहे जादू जी नगरी आहे। छा हुतां जे माण्हुनि जो सुभाउ आहे, छा हुननि जो ख़ुलूस आहे, सिधी ॻाल्हि कंदा, थोरो खोरो लहजो, पर उनजे सुभाउ में तव्हांखे मिठाण मिठास पंहिंजाइप नज़र ईंदी। अच्छा, शिकारपुर जे लाइ काफ़ी माना शयूं कहावतूं असांजे सिंध में मशहूरु आहिनि, जेको मूंखे अफ़सोस थींदो आहे त माना असां जेको आहे न टैगिंग कंदा आहियूं, माण्हुनि जे मथां टैगिंग कंदा आहियूं, असां शहरनि जे मथां टैगिंग कंदा आहियूं, ज़ातियुनि जे मथां टैगिंग कंदा आहियूं, ऐं पोइ लतीफ़ा उन्हनि ते ठाहींदा आहियूं, कहावतूं ठाहींदा आहियूं।
माना शिकारपुर जेको सिंध जो पेरिस रहियो आहे कंहिं दौर में, जेको आज़ादी जे वक़्तु माना 2 शहर हुया, कराची हो या शिकारपुर हो। गेटवे सॾिबो हींअर बि गेटवे आहे। हींअर बि ॾिसो त तव्हां जेकॾहिं तव्हां यूरोप ताईं बि तव्हां वेंदो त किथां वेंदो? शिकारपुर खां वेंदो या रते देरे खां वाया जेको आहे सो गवादर वेंदो। त शिकारपुर जे माण्हुनि जेतिरो मूंखे इज़त ॾिनी, ऐं मूं पहिरियों बि ज़िक्र कयो, पर आम माण्हू जी मां अगरि ॻाल्हि कयां त हिकिड़ी साईं अस्पताल हुई, उते जेको आहे त मूंखे चयो वियो त हिते तव्हां विज़िट न कयो। मूं चयो हाणे त ज़रूरु करिणो पवंदो। सेठारनि जो को ॻोठ हुयो, मूंखे यादि नथो अचे, सेठार बिरादरी सैयद बिरादरी उते रहंदा। डॉक्टर साहब उते वियासीं त उनजे चारों तरफ़ जेको आहे सो सारियुनि जो फसल हुयो, ऐं उनजो जेको वाधो गरम पाणी हूंदो न, उहो टोड़े करे माना अस्पताल थोरी हेठां जी जॻह ते उते पाणी छॾे ॾींदा, ऐं हिकिड़ो गॾह मोल हुयो उते, गंदगी ताफ़ुन हुयो। ही ॻाल्हियूं ॿुधाइण जो मक़सदु को पंहिंजी वॾाई बयानु करणी आहे त शिकारपुर जे माण्हुनि जी मां तव्हांखे ताउन जीअं उतां जे माण्हुनि जे स्वभाव जी ॻाल्हि थो कयां। त मूं मस्जिद जे लाउड स्पीकर तां ऐलान करायो त ॻोठ जा मोज़िज़ीन जेके आहिनि उहे अस्पताल वटि अचनि, कुझु तव्हां सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। माण्हुनि खे त अस्पताल जो को कॉन्सेप्ट ई न हो, का ही बिल्डिंग आहे बसि ईअं ई आहे। बहरहाल कुझु माण्हू रोशे जे लाइ आया, कुझु माण्हू सीरियसली आया, पर जॾहिं डॉक्टर साहिब उते ॻाल्हियूं थियूं, असां रोड ते बीही करे, अगस्त या सेप्टेंबर जो महीनो, गर्मियुनि जो शदीद महीनो, ऐं सारियूं पचंदियूं आहिनि न, त ॿुट जा ॾींहं हुया, ऐं गाॾी उहा ई नॉन AC हुई, धिके स्टार्ट, कहिड़ी दॿो हुयो। ख़ैर साईं माण्हू अची विया, साईं तव्हां छा था चयो? मूं चयो मां हिते तव्हांजे लाइ हिकिड़ी बहितरीनु अस्पताल ॾिसां थो, जंहिंमें तव्हां फ्री में इलाजु थींदो, दवायूं फ्री में मिलंदियूं, डिलीवरीज़ फ्री में थींदियूं, नांग ऐं कुते जी चक जी वैक्सीन जेकी आहे उहा फ्री में मिलंदी, ॿारनि खे टुका फ्री में लॻंदा, औरतूं जेके ॻोरानियूं हूंदियूं उन्हनि खे जेके वैक्सीनेशन आहे या सप्लीमेंट्स आहिनि उहे फ्री में मिलंदा। त वाक़ई में कुझु नौजवान हिकिड़ा ॿार हुया वीचारा बेसमझ में खिलण लॻा त ही कहिड़ियूं ॻाल्हियूं था करनि। पर डॉक्टर रियाज़ मेमण साहिब जी क़यादत खे मां सलाम पेश थो कयां। पोइ ज़ाहिर आहे असां में जज़्बो उनजे करे ई आयो। साईं रसनि सां उन्हनि पंहिंजे हथनि सां उन गॾह खे छिके ॿाहिरि कयो, नंढनि ॿारनि ऐं इवन औरतुनि जेको आहे न पंहिंजे हथनि सां मिटी उतां खणी आली ऐं उनजे ॿाहिरां हिकिड़ो बंदि ॾिनो, जंहिंमें मां बि हुयुसि। बहरहाल जेतिरो मूंखां थी सघियो, हाणे इन वधीक डिटेल में नथा वञूं। उहा अस्पताल असांखे ऑपरेशनल करण में तक़रीबन कोई 20 ॾींहं लॻी विया। कुझु शयूं सखर मां आयूं, कुझु कराची हेड ऑफिस मां आयूं, कुझु लाड़काणे मां घुरायूं, कुझु शिकारपुर जी मार्केट मां मिलियूं। डॉक्टर साहिबु जेको पहिरियों ॾींहुं असांजो इफ़्तिताह जो हुयो न, तव्हां डॉक्टर आहियो, उन ॾींहुं असांजी 1500 OPD हुई। वाह वाह, हिकिड़े पहिरीं सेठारनि सैयदनि जे ॻोठ में 1500 OPD। वाह। ऐं उतां जे औरतुनि असांजे अमड़ियुनि भेनरुनि जेको आहे माना जीअं चओ न पान खणी दुआऊं कयूं त हीअ जंहिं बि कयो आहे, जंहिं जो हिन में हिसो शामिलु आहे, उनखे असांजी दुआऊं आहे। पोइ वरी ॿियूं अस्पतालनि जा नंढा मुख़्तसर किसो इहो त किथे जेको आहे सो उताक हुई, किथे कंहिंजा ढोर बीठा, किथे जेको आहे सो पलाल पियल हुयो, किथे साड़ियुनि जो देरो हुयो, किथे ट्रैक्टर ट्रालियूं बीठा, किथे गॾह ॿधल हुया, किथे जेको आहे त माना बिरादरियुनि जा जहिड़ा हुया त छतियुनि ते या अस्पतालनि जे अंदरि मोर्चा ठहियल हुया, उहे सभु जॻहियूं ख़ाली कराइण। ऐं उन्हनि ई माण्हुनि जे ताउन सां जन जे लाइ माना लतीफ़ा पहाका या कहावतूं चई वेंदियूं आहिनि त शिकारपुर जा माण्हू ॾाढा सुलझियल आहिनि। ऐं जॾहिं असां डॉक्टरनि जे टेस्ट जे लाइ असां ऐलान कयो त 7 पोस्टूं हुयूं, ऐं घटि में घटि जेको आहे 200 खां 300 डॉक्टरनि जेको आहे न रिटन टेस्ट ॾिनी। असां मेरिट हूंदो सेम डे ते असां जेको आहे इंटरव्यू करे सेम डे ते अनाउंस करे छॾींदासीं, जिंद छॾाईंदा हुयासीं। इहा डॉक्टर रियाज़ साहिब खे डॉक्टर सईद मंगणेजो साहिब जो वॾो ताउन हुयो, नो डाउट। ऐं ग़ुलाम अब्बास ॾिठो साहिब रीजनल डायरेक्टर, ॾाढो भलो माण्हू, हिकिड़ो बाद में सेक्रेटरी बि रहियो जी, तमामु ट्रांसपोर्ट करायो जी, बिल्कुलु काफ़ी सुलझल माण्हू, ईमानदार माण्हू ऐं बाशोर। त शिकारपुर ऐं कोयटा जी त छा ई ॻाल्हि कजे। हा, SRB जी ज़रूरत छो थी? हिकिड़ी नंढी साई खां पोइ पाण ॻाल्हाई।